أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وما كنتم تستترون أن يشهد عليكم سمعكم ولا أبصاركم ولا جلودكم ولكن ظننتم أن الله لا يعلم كثيرا مما تعملون وذلكم ظنكم الذي ظننتم بربكم أرداكم فأصبحتم من الخاسرين فإن يصبروا فالنار مثوى لهم وإن يستعتبوا فما هم من المعتبين فقيضنا لهم قرناء فزينوا لهم ما بين أيديهم وما خلفهم وحق عليهم القول في قد خلت من قبلهم من الجن والإنس إنهم كانوا خاسرين ऐं तव्हां इन ॻाल्हि खां त बची न थे सघियाओ त तव्हांजे ख़िलाफ़ तव्हांजा कन ऐं तव्हांजूं अखियूं ऐं तव्हांजूं खलूं गवाही ॾियनि पर तव्हां त इहो गुमान करे वेठा हुओ त तव्हांजे घणनि अमलनि खे अल्लाह ताला नथो ॼाणे ऐं पंहिंजे परवरदिगार सां तव्हांजे इन गुमान ई तव्हांखे हलाक करे छॾियो तबाह करे छॾियो सो तव्हां नुक़सान वारनि मां थी विया पोइ उन्हनि जो इहो हाल आहे त जेकॾहिं इहे सब्र कनि तॾहिं बि बाह इन्हनि जो ठिकाणो आहे ऐं जेकॾहिं इहे मुआफ़ी चाहिनि तॾहिं बि इहे उन्हनि मां कोन्हनि जिन जी मुआफ़ी क़बूल कई वञे ऐं असां इन्हनि जे मथां कुझु साथी मुसलत करे छॾिया पोइ उन्हनि जे अॻियां पोयां सभिनी कमनि खे उन्हनि जे लाइ सींघारियो ऐं वहक़ अलैहिमुल क़ौम फी उममिन क़द ख़लत मिन क़ब्लिहिम इन्हनि खां पहिरीं जेके जिन ऐं इंसान गुज़रिया हुआ उन्हनि क़ौमुनि में शामिल थी करे इन्हनि जे मथां अल्लाह ताला जे अज़ाब जो कलमो साबित थी वियो सचो साबित थियो त बेशक इहे खसारे वारनि मां आहिनि हिते पोएं दफ़ा जेको बयानु थियो उन में हो त हिननि जूं खलूं ऐं हिननि जा कन हिननि जूं अखियूं हिननि जे ख़िलाफ़ गवाही ॾींदियूं माण्हुनि जे ख़िलाफ़ गवाही ॾींदियूं हिन में बुखारी शरीफ़ में हिकिड़ी हदीस आहे जंहिंमें आहे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा हुआ पाण खिलिया पोइ पाण फरमायो त बंदो जेको आहे आउं खिलुसि इन ॻाल्हि जे करे त बंदो जेॾीमहिल क़यामत जे ॾींहुं पंहिंजे परवरदिगार जे साम्हूं हाज़िर थींदो त चवंदो त या अल्लाह तो मूंखे ज़ुल्म खां त अमन में रखियो आहे न अल्लाह ताला फरमाईंदो हा तुंहिंजे मथां को ज़ुल्म कोन थींदो चवंदो त पोइ आउं पंहिंजे ख़िलाफ़ ॿिए कंहिंजी गवाही ते मुतमइन कोन आहियां मुंहिंजे ख़िलाफ़ ॿियो को बि गवाह न हुजे अल्लाह ताला फरमाईंदो त ठीकु आहे ॿियो केरु बि गवाह कोन थींदो पोइ हुनजे मथां जेको आहे हुनजे ज़बान ते मोहर हई वेंदी ऐं हुनजे यानी आज़ा खां ॻाल्हाए वेंदो कन अखियूं अहिड़े तरीक़े सां खलूं गवाही ॾींदियूं हिकिड़े हदीस में अचे थो त रान जेका आहे उहा गवाही ॾींदी ज़बान ते जेको आहे सो हुनजे मोहर हई वेंदी ऐं हुनजी जेका रान आहे उहा ॻाल्हाईंदी उन रान जो गोश्त उन जूं हॾी इहे ॻाल्हाईंदियूं त हिन जेको आहे उहे कहिड़ा कहिड़ा गुनाह कया आहिनि त हिते अल्लाह ताला फरमाए पियो तव्हां इहो त करे ई कोन सघिया हो जो तव्हां इन ॻाल्हि खां लिकी कोन सघिया हो त तव्हांजे मथां जेको आहे तव्हांजे ख़िलाफ़ तव्हांजा कन तव्हांजूं अखियूं तव्हांजूं चमड़ियूं इहे गवाही ॾियनि तव्हांजे ख़िलाफ़ माना इंसान जेको सभिनी खां लिकी सघे थो पर पंहिंजे पाण खां त कोन थो लिकी सघे गुनाह कंदे महिल पंहिंजे पाण खां कोन थो लिकी सघे त माना त छा आहे जो
इन रुसवाईअ खां क़यामत जे ॾींहुं जी ज़िल्लत खां बचण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे, पोइ इहो त गुनाह करण ई छॾे ॾे। वरना जेकॾहिं गुनाह कंदो त पोइ गुनाह जे गवाह थींदे ई थींदा। ॿियो हर हिक खां लिकी वञे, पर पंहिंजो पाण त हिनखे ॾिसे पियो, पंहिंजो जेको हिन जो पंहिंजो वजूद आहे उहो त हिन जे मथां गवाह आहे। ऐं अल्लाह ताला फरमाए, पर तव्हां त इहो गुमान करे वेठा हो त तव्हांजा केतिरा आमाल अहिड़ा आहिनि जिन खां अल्लाह ताला ई वाक़िफ़ कोन्हे, अल्लाह रब्बुल आलमीन खे ॼाण कान्हे, इल्मु कोन्हे तव्हांजे अमलनि जो। के काफ़र जेके आहिनि, अहमक काफ़र, उहे सम्झंदा हुआ त जेके कम असां लिकी था करियूं इन जी अल्लाह खे ख़बर कान्हे। त हिननि खे चयो वियो त इहो जेको तव्हां पंहिंजे परवरदिगार खां गुमान कयो त असांजो परवरदिगार असांजी ॻाल्हियुनि खां वाक़िफ़ कोन्हे, असांजी ॻाल्हियुनि जो इल्मु हुनखे कोन्हे, इन गुमान तव्हांखे तबाह करे छॾियो। छो जो इन करे पोइ तव्हां लिक में अची करे जेको ख़ूब खुली करे गुनाह कया ऐं पोइ इन्हनि गुनाहनि तव्हांखे बर्बादु करे छॾियो, पोइ तव्हां थी विया नुक़सान वारनि में। हाणे हिननि जी हालति इहा आहे जो जेकॾहिं इहे सबुरु कनि त पोइ बि बाहि हिननि जो ठिकाणो आहे, पर जेकॾहिं इहे उते क़यामत जे ॾींहुं माफ़ी वठनि ऐं माज़रत पेश कनि, उज़ुर पेश कनि, त पोइ इहे उन्हनि माण्हुनि मां कोन्हनि जिन जी माज़रत क़बूल कई वञे, यानी जिन जी माफ़ी क़बूल कई वञे, जिन खे माफ़ी ॾिनी वञे। पोइ अल्लाह ताला फरमाए पियो त असां उन्हनि ते कुझु साथी मुक़ररु कया। क़ुराना क़रीन जी जमा आहे, क़रीन माना गॾु रहण वारो। उहे साथी केरु? उन में फरमाईंदा शयातीन बि मुरादनि। शैतान इंसान खे जेको आहे सो यानी जिन्नात शयातीन, उहे इंसान खे गुनाह ते उभारीनि था, गुनाह खे मुज़यन करे, गुनाह खे ख़ुशनुमा करे ॾेखारीनि था त हिन गुनाह में ॾाढो मज़ो आहे, हीअं करियो हीअं करियो, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं ख़्वाहिशूं गुनाहनि जूं पैदा कनि था। ऐं उहे इंसान बि मुरादनि जेके गुनाहनि खे ज़रूरी ॿुधाए करे, गुनाहनि खे फ़ाइदे वारो ॿुधाए करे ऐं पोइ उन जा दलाइल घड़ीनि था, दलाइल बनाइनि था त भई हू चवनि था हीउ जेको गुनाह आहे हिन में ही फ़ाइदा आहिनि ऐं हीउ जेको गुनाह आहे हिनखे करणु ज़रूरी आहे, इन खां सवाइ को चारो कोन्हे। मसलन कूड़ ॻाल्हाइणु ज़रूरी कोन्हे, कूड़ खां सवाइ चारो कोन्हे, तिजारत हलंदी कान। ऐं पोइ इन जे लाइ दलाइल क़ाइमु करे ऐं माण्हुनि खे इन जो क़ाइल कनि था, माण्हुनि खे इन ते आमादा कनि था त तव्हां हीउ गुनाह करियो। इहे बि जेको आहे क़ुरान मां इहे बि माण्हू मुराद आहिनि, यानी जिन्नात शयातीन ऐं इहे इंसान जेके इंसान नमा शैतान जेको इंसाननि खे गुनाहनि ते उभारीनि था। फज़य्यनू लहुम मा बैन अयदीहिम, इन्हनि जे सभिनी अॻियां पोयां जे सभिनी आमाल खे, जेके बुछड़ा अमल हुआ इन्हनि जा, इनखे सुहारे करे ऐं सिंगारे करे हसीन करे ॾेखारियो त तव्हां तमामु सुठा कम पिया करियो, तमामु सुठा कम पिया करियो, इन ते ई लॻा रहिजो, कॾहिं बि इनखे छॾिजो न। पोइ छा थियो? वहक़ अलैहिमुल क़ौल, पोइ थींदे थींदे इन ई हालत में इन्हनि जी जो मौत आयो, इन ई गुनाह ऐं मुजरिम हुअण जी हालत में। पोइ हिननि खां पहिरीं जेके जिन्नात ऐं इंसान गुज़रिया हुआ ऐं उन्हनि में शामिल थी करे हिननि जे मथां बि जेको आहे अल्लाह पाक जे अज़ाब जी ॻाल्हि सच साबित थी। इन्नहुम कानू ख़ासिरीन, बेशक उहे नुक़सान वारा हुआ। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना वइन लम तग़फिर लना वतरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना वफिल आखिरति हसना वक़िना अज़ाबन्नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून वसलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आमीन आमीन आमीन।